नाज़िन गंबट में नौजवान समाजी अगवान मोहम्मद इदरीस सुमरो ऐं नौजवान साथियुनि पारां क़ौमी शाहराह ते मच कचहरी ऐं सूफ़ियाणी महफ़िल कोठाई वई। मच कचहरी में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि मां आयल सियासी समाजी अगवाननि, तालीमदाननि ऐं क़ानूनदाननि समेत नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट कयो आहे किशोर कुमार। गंबट में नौजवान समाजी अगवान मोहम्मद इदरीस सुमरो ऐं नौजवान साथियुनि पारां गंबट क़ौमी शाहराह ते मच कचहरी ऐं सूफ़ियाणी महफ़िल कोठाई वई। मच कचहरी में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॻोठनि मां आयल सियासी समाजी अगवाननि, तालीमदाननि, क़ानूनदाननि समेत नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। ओॾां सिंध जे नाले वारे सूफ़ी रागी फ़क़ीर ख़ालिद भट्टी क़ौमी ऐं सक़ाफ़ती गीत ॻाए मच कचहरी में वेठल माण्हुनि खे जुमाए छॾियो। इन मौक़े ते मच कचहरी ऐं सूफ़ियाणी महफ़िल में शरीक माण्हुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त बिल्कुलु जेके सिंध अंदरि मच कचहरियूं या उताकूं वीरान थी चुकियूं, हिन मच कचहरियुनि गुज़िरियल 10 सालनि खां जेको हिकु सिलसिलो मुसलसल शुरू थियो आहे ऐं नौजवाननि में हिकिड़ो उत्साह पैदा थियो आहे, जिते नए रुझान पैदा थियो आहे ऐं हिकु नई सोच पैदा थिए थी। हिन मच कचहरियुनि जे ज़रिए हिक ॿिए सां मेल मुलाक़ात को मां सॼी सिंध खे ॼण गॾाए हिकु गुलदस्त सूरत में जीअं अॼु गंबट में साईं वक़ार हैदरी साहब इहो मच कचहरी रखी आहे। यकीनी तौर ते उनजा जेके नतीजा हूंदा उहे हिकु मुसबत ऐं हितां जे माण्हुनि खे बि उत्साह ॾींदड़ हूंदा ऐं इंशाअल्लाह ताला उहो वक़्तु परे न आहे। वरी असांजी उन्हनि उताक में मच कचहरियुनि अहिड़ो उत्साह आयो आहे जो उहे उताकूं वरी ॿीहर आबाद थींदी। ऐं इन शइ जी ज़रूरत आहे त अहिड़ियूं मच कचहरियूं ऐं अहिड़ियूं पुराणियूं रीतूं ऐं रस्मूं जेका असांजी सिंध जी तारीख़ रही आहे, असां उनखे वरजायूं था। असांजे नौजवान जेको आहे, ख़ासि करे इदरीस साहब जेका इहा मच कचहरी कई आहे, असां जेकाबाद खां हिते आया आहियूं इन मच कचहरी के में शरीक थियण जे लाइ। असांखे शिरकत करे एॾी वॾी ख़ुशी थी आहे त असांजी सिंधी सक़ाफ़त जेका उजागर पई थिए। जी कचहरी मोहम्मद इदरीस सुमरो जेको समाजी अगवान आहे, मीर हारून सुमरे जे सरबराही में जेकी अॼु हिते उनजे मान में जेकी मच कचहरी रखी वई आहे। मच कचहरी जीअं त सिंध उहा धरती आहे, प्यारी धरती आहे, जंहिं धरतीअ में ओताकूं आबाद हूंदियूं हुयूं। माण्हू शाम जो सुबुह जो कमकार करे शाम जो अची उताकुनि में कचहरियूं कंदा, हिक ॿिए खां हाल अहवाल वठंदा हुआ। हर तबिके ते इन बरसाति जो असरु पियो आहे। इन असरु हूंदे बि इन माहौल में बि हिकिड़ो अहिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम कराइणु मां जस ॾींदुसि गंबट वासी सभिनी दोस्तनि खे। हिन सां गॾोगॾु जेको असां वटि सिंध धरती जे माण्हुनि खे तकलीफ़ पहुती आहे जेके बारिशुनि में, ऐं इंतिहाई हिन ते बि जेको मुफ़लिसी जो माहौल पैदा थी चुको आहे, उन माहौल खे कुझु न कुझु घटि करण लाइ ही मच कचहरी, जंहिंमें असीं पंहिंजे जेके मुखैर हज़रात आहिनि, जेके पैसे वारा माण्हू आहिनि, उन्हनि खे बि मैसेज इहो कन्वे कयूं था हिन मच कचहरी जे तवसुल सां त उन्हनि ग़रीबनि जी बेसहारानि जी मदद कनि ऐं मददगार बणिजनि, छो जो हिन टाइम तमामु महांगाई जे दौर में अञा हू मुफ़लिस थी चुका आहिनि। हिननि सिंध जे सक़ाफ़ती मच कचहरियुनि जो असीं दर्स ॾियूं था त हीउ जेको ॿूसाटियल दौर आहे, जंहिंमें नफ़्सा नफ़्सीअ जी जंग आहे, इन जे असां लाइ इन्हनि खे ख़तमु करण जे लाइ, चहिरनि ते मुर्कू विखेरण जे लाइ असां ही सॼी संगत खे कठे करे अमन जो पैगाम ॾियूं था। अहिड़ियूं मच कचहरियूं थियणु घुरिजनि। इन्हनि मचनि कचहरियुनि जे करे जंहिं दोस्तनि सां असां नथा मिली सघूं, हिकिड़ो बहानो थो थिए। उन बहाने जे करे, इन मच कचहरियुनि जे करे असां हिक ॿिए सां मुलाक़ातूं कयूं था। इहो वाहिद हिकिड़ो मच कचहरी बचियो आहे जंहिंमें असां हिक ॿिए खे ॾिसी ख़ुशि था थियूं। जीअं त नाज़रीन तव्हां ॾिठो त हिन मच कचहरी में मौजूदु जेके माण्हू हुया, उन्हनि पारां जेको आहे हिन मच कचहरी में वेही जेको आहे सिंध अमड़ सां प्यार मोहबत जो बि इज़हार कयो ऐं उन्हनि पारां इहो मैसेज ॾियो त अहिड़ी मच कचहरी कराइण सां प्यार मोहबत ऐं भाईचारे जो पैगाम मिले थो। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।